अल्लाह ताला अग्यां फरमाए तो ओ मां अल्लाह जे दरबार में जी चवण वारा मां अल्लाह जो हुक्म बुधो हा मुजा मौला इन तत्तकुल्लाह ऐ लब्बैक चवण वारा जी मुजा मौला जे कदह तव्हां कुरान तो चवे जे कदह तव्हां मां अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारियो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह तव्हां जे अंदर में अहिड़ो नूर पैदा कंदुसि जंहिं नूर जे ताक़त सां अखियूं खुलियल हुजनि या बंदि हुजनि मां रब तव्हां खे अहिड़ी ताक़त ॾींदुसि जो ज़मीन जो हक़ बि सुञाणंदव त अर्शन जो हक़ बि सुञाणंदव। शर्त कहिड़ो सिर्फ हिकिड़ो ऐं ईमान वारो जी मौला जेकॾहिं मां अल्लाह जो खौफ दिल में रखो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह तव्हां जे अंदर में फ़र्क़ करण वारो नूर पैदा कंदुसि वयुकफ़िर अन्कुम सय्यआतिकुम मां रब थी करे वाइदो थो कयां त गुनाह तव्हां जे वेझो अचण कोन ॾींदुसि। रब थी क़ुरान में वाइदो थो करे गुनाह तव्हां जे वेझो अचण कोन ॾींदुसि वयग़फिर लकुम ऐं मां अल्लाह तव्हांजा अॻियां कयल गुनाह भी माफ़ करे छॾींदुसि। वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम ऐं अल्लाह हो जंहिंजे मेहरबानी जो को काथो आहे ई को न को मुंहिंजो करीम रब अण खुट मेहरबानियूं करण वारो आहे। हुकुम कहिड़ो मिलियो सिर्फ हिकिड़ो कहिड़ो जिंदगी गुज़ार पर खौफ में गुज़ार त किथे ही कम जीअं न हिकिड़ो औलाद डिॼंदो आहे रांदि ते वञा न वञा मतां बाबो कावड़जी वञे हिकिड़ो ॿार इहो सोचींदो आहे हिकिड़े खे फ़िक्र ई कोन हूंदो आहे निकिरी हलियो वेंदो आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे जेको पंहिंजे पीउ जो ख़ौफ़ रखंदो आहे उनखे बैलेंस रखणो पवंदो आहे त वञा या न वञा बाबो नाराज़ त कोन थींदो ऐं जंहिंखे पीउ जो फ़िक्र ई न हूंदो आहे उनखे परवाह ई कान्हे निकिरी वियो जेॾी महिल मोटियुसि त यादि रखो हो लावारिस आहे ऐं जेको डिॼे थो उहो वारिस वारो आहे। तवजह कयो उहो वारिस वारो आहे। हुज़ूर जी उम्मत वारिसीअ वारी आहे लावारिस न आहियूं। पोइ जेको वारिस वारो हूंदो आहे उहो डिॼंदो आहे त किथे मुंहिंजो वारिस नाराज़ न थी वञे। ऐं मुस्लमानो अचो त पंहिंजे पाण खे इमामुल अंबिया जहिड़ो महबूब रब वारिस ता फरमायो आहे अल्लाह जी वारसी क़बूल कंदे मां अञा ईअं चवां जेको न पंहिंजे कामिल मुर्शिद खे पंहिंजो वारिस सम्झंदो आहे उहो बि सोचींदो आहे त मुंहिंजे मुर्शिदनि जो फरमायो आहे सजण साईं जो ऐलान कयो त ओ मुस्लमानो ईंदे वींदे मुर्क ते हिक ॿिए खे चओ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सच पुछो सजण साईं जो इहो जुमिलो ॿुधी करे मां थोरो किताबनि में तहक़ीक़ कई मुला माण्हू जो थियो त महबूबनि जो हेॾो वॾो जुमिलो फरमायो आहे इन जे पुठियां राज़ कहिड़ो आहे त जॾहिं किताबनि खे खोलियुमि त नज़र आयो जॾहिं न मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह कोहे तूर ते घुरायो हो 40 पटियूं अल्लाह जे ज़ात मूसा अलैहिस्सलाम खे अता फरमायो पढ़ी वरी पोइ अचिजां। जॾहिं न मूसा कलीमुल्लाह पढ़ी आयो अल्लाह जे ज़ात पुछो त पढ़ी आए जी मुंहिंजा मौला पढ़ी आयो हां छा ॾिठो अथई मौला ॿियो त सभु कुझु ॾिठुमि पर हिकिड़ी क़ौम जो ज़िक्र पढ़ियो अथमि मौला उहा अहिड़ी क़ौम हूंदी जेका राति जो गुनाह कंदी ॾींहं जो गुनाहनि खां पाक थी वेंदी। रब फरमायो हा अहिड़ी क़ौम पैदा कंदुसि। हज़रत मूसा चयो मौला पोइ तुंहिंजो कलीम हा इहा क़ौम त मूंखे ॾे। रब चयो मूसा तोखे न मौला पैदा जो कंदे रब तो चवे पैदा कंदुसि पर पंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा जे लाइ पैदा कंदुसि पर पंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा लाइ पैदा कंदुसि। पोइ हज़रत मूसा अर्ज़ कयो मौला भला उन्हनि जो अमल कहिड़ो हूंदो उहे कंदा छा राति जो गुनाह सुबुह जो माफ़ी। अल्लाह फरमायो उहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा अहिड़ा आशिक हूंदा राति जो गुनाह कयूं पर जॾहिं सुबुह थियो उथिया जीअं जो घर खां ॿाहिरि निकिता जंहिं मुस्लमान भाउ खे ॾिठूं खिली चयूं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हिन मुर्की हुनखे सलाम व
वरायो हुन मुर्गी चयो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू रब हिन जा गुनाह भी माफ़ करे छड्या तो हुन जा गुनाह भी माफ़ करे छड्या हलंदे ईंदे वींदे सलाम हुजूर फरमा अफ़शु सलाम बैनकुम दर्स हिकड़े जे विच में सलाम खे आम कयो सलाम वराईंदा वया जवाब वठंदा वया शाम ताईं जो घर पहुता सजी रात वारा गुनाह मुझे रब मेटे छड्या देखियो अल्लाह जी ज़ात लिखी छड्यो दियो खबर अमल सवलो आ दुखियो जवाब दियो सवलो आ दुखियो आ ऐं सादन लफ्ज़न में चवां नाराज़ न थियो त अस्सलामु अलैकुम चवण सां नेकियूं वधियूं गुनाह ख़त्म थिया नाराज़ न थीजो जेको न घरों निकिरे साम्हूं ॾिसे कंहिं हमरा खे बूथ हीअं करे मतां इहो सलाम वराए मूंखे जवाब ॾियणो पवे या वरी मूंखे सलाम वराइणो पवे इन करे बूथ हेॾे करे अॼुकल्ह त फैशन निकिरी पियो आहे सायो करे बस मोबाइल कढी करे अगले खे ॻाल्हाइणो कोन्हे मोबाइल कढी करे हरू भरू है इया कंदो थे हो समझंदो त मूंखे ॾिठई कोन अरे याद रखी छॾ मुसलमान उन ॾिठो न ॾिठो मुंहिंजो रब तोखे ॾिसी रहियो आहे इन तोखे ॾिठो या न ॾिठो मुंहिंजो रब तोखे दिलि चवे थी क़ुरान इते बि पढ़ी वठां इजाज़त ॾे थो क़ुरान करीम न सीने में मुर्शिदन करीमन सजण साईं जे निगाह सां हिन सीने में महफूज़ आहे क़ुरान चवंदो आहे सॼी राति बि महफ़िल हले पर ही फ़क़ीर